महबूब आलम खे घणनि जा वात पटिजी विया। चई न सुभान अल्लाह। आशिक जने महबूब जी तारीफ़ ॿुधंदो आहे त उनजी दिलि ठरंदी आहे। अॼु ख़बर पए तूं बि महबूब जो सचो आशिक आहे। चई न सुभान अल्लाह। ॾिसी महबूब आलम खे घणनि जा वात पटिजी विया। अरब तोड़े अजम जे सोहणनि जा वात पटिजी विया। मता समझे मोहम्मद ते रुगो उम्मत चरी थी पई। कदम पियो अर्श ते त अर्श जी ज़ीनत जरी थी पई। जहन्नम वियो विस्वामी इश्क में जन्नत चरी थी पई। हबीबन खे ॾिसी हूरुल परन जा वात पटिजी विया। खुदा जी जो कसमा मुस्तफा जो जंहिं दीदार कयो आहे चङनि भलनि जा बहुत पटिजी विया। उहो यहूदी बचड़ो अम्मा खे चवंदो पियो आहे ओ अम्मा अम्मा चा पंहिंजनि खे आज़मायो आहे जो पराए खे बि आज़माए ॾिसां। अम्मा चाचनि खे बि आज़मायो। अम्मा मामन खे बि आज़मायो। अॼु महबूब खे पराए खे बि आज़माए ॾिसां। यहूदीअ सफ़र शुरू कयो आहे। मदीने में पहुतो। मुंहिंजो आका मस्जिद नबीअ जे अंदर सहाबा जी मजलिस में वेठा हुआ। मुस्तफा जी नज़र पइजी वई त यतीम गरीब नंढड़ो बचड़ो दरवाज़े ते रोंदो पियो आहे। मुंहिंजे आका सॾु कयो ओ पुट छाजे लाइ रोईंदो पियो आहे। पुट मां मोहम्मद हेॾे वेठो आहे। मां मोहम्मद गरीबनि जो यतीमनि जो यार हेॾे वेठो आहे। छाजे लाइ रोईंदो पियो आहे। यहूदी यतीम बचड़ो अची करे सहाबा जी मजलिस में वेही रहियो। सहाबा जी अची मजलिस में पोयां वेही रहियो। मुझे आका चयो पुट वेझो आहे न मां मोहम्मद जे वेझो आहे छो पियो रोए। मां मोहम्मद यतीमन गरीबन मिस्कीन जो यार वेठो आहे छो परेशान आहे। हर दर्द जी दवा मां मोहम्मद वटि मौजूद आहे। पुट ॿुधा छाजे लाइ लुड़क अखियुनि मां हारे पियो। वेझो आहे मां मोहम्मद जे वेझो आहे। वो यहूदी यतीम बचड़ो अची महबूब जे वेझो हीअं गोॾो गोॾे सां मिलाए अची वेठो। चई ॾे न सुभान अल्लाह। महबूब त पंहिंजा पर महबूब परावन खे पंहिंजो करण वारो। अॼु असां त पंहिंजनि खे बि छॾे चुका आहियूं। अॼु असांखे त भाउ जो बि मुंहुं कोन पियो वणे। अॼु असांखे त भाउ जो बि मुंहुं न पियो वञे। चाचे जे ॻाल्हाइण जे लाइ मुसलमान तयार न आहे। अम्मा जे ॻाल्हाइण जे लाइ जवान तयार न आहे। न्याणी भेण सां ॻाल्हाइण जे लाइ मुसलमान तयार न आहे। हू त पराओ यहूदी हो। मुंहिंजे आका पराए खे अची पाण सां मिलायो। पुट ॿुधाए छो पियो रोई। चवंदो पियो आहे मिठड़ा मोहम्मद करीम गुरबत रोआरे विधो। गरीबी रोआरे विधो मिस्कीनी रोआरे विधो। मुझे महबूब चयो पुट ॿुधा छा ॻाल्हि आहे। साईं हिकिड़ी चादर जी ज़रूरत आहे। हिकिड़े वॻे जी ज़रूरत आहे। अम्मा फाटल कपड़ा पाईंदी पई आहे। साईं मुंहिंजी दिलि बर्दाश्त न पई करे। चाचन ॾे वयुसि हिकिड़ी चादर जे लाइ। चाचन धिका ॾेई करे कढियो। मामन ॾे वयुसि मामन बि धिका ॾेई करे कढियो। तव्हांजे दरवाज़े ते आयो। मुंहिंजे आका चयो पुट भला अबो त पुट दुनिया में मौजूद हूंदई। अबो त तुंहिंजो मौजूद हूंदो पोइ छो परेशान आहे। साईं अबो हुजे हा त दर दर जा धिका न खावां। अबो मौजूद हुजे हा त दर दर जा धिका न खावां। नौजवान जो अबे जो कदुर न थई। अबे जो कदुर तॾहिं थींदे जॾहिं अबे हिन दुनिया खे छॾियो गरीब मिस्कीन यतीम थी वए पोइ तोखे अबे जो कदुर थींदो। अम्मा जो कदुर तोखे न आहे। तोखे कदुर अम्मा जो तॾहिं थींदो जॾहिं अम्मा दुनिया छॾे वई। अम्मा जो त बचड़े सां प्यार हूंदो आहे। अम्मा त उन पंहिंजे बचड़े सां बि प्यार कंदी आहे जेको फर्मा बरदार हूंदो आहे।
अम्मा जो त पंहिंजे उन बचड़े सां बि प्यार हूंदो आहे जेको बच्चो नाफरमान हूंदो आहे। तूं अम्मा जो उन प्यार खे छॾे चुको। चए पियो साईं अबो हुजे हां त दर दर जा धिका न खावां। महबूब चयो भला पुट ॿुधा अबो। चई साईं मां अम्मा जे पेट में हुयुसि त अबो दुनिया मां हलियो। अम्मा जे पेट में हुयुसि त अबो दुनिया मां हलियो वियो। अम्मा जी जवानी हुई, जवानीअ में अबो हलियो। यहूदी बचड़ो चवे पियो ओ मिठड़ा मोहम्मद करीम मां अम्मा जे पेट में हुयुसि अबो दुनिया मां हलियो वियो। गरीबा मिस्कीन तव्हांजे दरवाजे ते आयो। मुझे आका के ते पंहिंजे अबे अब्दुल्ला जी याद अची वई छो जो असांजो नबी बि